हिन वीडियो में असांखे हिकु शिकिल मिलियल आहे जंहिंजो पेरीमीटर अहातो मिलियल आहे जेको आहे 24 सेंटीमीटर। असांखे उन साइड जी लेंथ माप मालूम करणी आहे जेका असांखे ख़बर न आहे। हाणे पेरीमीटर अहातो छा हूंदो आहे? इहा टोटल असांजी बाउंड्री हूंदी आहे, ठीकु आहे। इहा मिलियल आहे असांखे 24 सेंटीमीटर। इहा सॼी बाउंड्री हिन शिकिल जी, इनखे असां चवंदा आहियूं पेरीमीटर। अहातो चइजे, घेरो चइजे, ठीकु आहे। हाणे असांखे उन साइड उहा साइड खपे जेका असांखे नाहे मिलियल आहे, ठीकु आहे। हाणे उहा मिसिंग साइड उहा कहिड़ी आहे? उहा असां वटि इहा मिलियल आहे जंहिं ते असांखे क्वेश्चन मार्क लिखियल आहे, ठीकु आहे। इहा असांखे मालूम करणी आहे। हाणे असांखे इहा मिसिंग साइड मालूम करणी आहे, ठीकु आहे। हाणे इनखे मालूम करण लाइ असां कीअं मालूम कंदासीं? असांखे ॿियूं सभु साइडूं असांखे मिलियल आहिनि, ठीकु आहे। असांखे पेरीमीटर मिलियल आहे, असां इन्हनि खे इस्तेमालु कंदासीं, ठीकु आहे। ऐं पेरीमीटर जी सॼी बाउंड्री हूंदी आहे, सॼी बाउंड्री असांखे मिलियल आहे 24 सेंटीमीटर आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो, सभ खां मथे असांखे बाउंड्री ख़बर आहे जेका इहा लकीर आहे, इहा आहे असां वटि 6 सेंटीमीटर। इन में असां जोड़ कयूं था, इहा हेठि वारी असांखे ख़बर आहे इहा आहे 5 सेंटीमीटर, ठीकु आहे। जोड़ कंदासीं 5। उन खां पोइ हीअ हेठि आहे, ठीकु आहे, 4 सेंटीमीटर। हिन में 4 जोड़ कंदासीं। वरी हिकु ही वारी आहे, इहा बि 4 सेंटीमीटर आहे, 4 जोड़ कंदासीं, ठीकु आहे। ऐं इहे सभु मिलाए करे ऐं हीअ जेका साइड जेका नाहे मिलियल मिसिंग आहे, ठीकु आहे, इन जॻह ते असां कुझु बि नथा लिखूं, इन जी जॻह ते असां डैश ॾेई था छॾियूं, ठीकु आहे। इहे सभु मिली करे असांखे ॾियनि थियूं 24 सेंटीमीटर, ठीकु आहे। हाणे इहे 24 सेंटीमीटर सभु मिली करे जेके टोटल बाउंड्री आहे असांजी, पेरीमीटर चइबो सॼी बाउंड्री खे घेरे खे, ठीकु आहे। इहे सभु 24 आहे, ठीकु आहे। असांखे मिसिंग साइड मालूम करणी आहे। हाणे अचो त इनखे हल करे मालूम कयूं कि असांजी जेका मिसिंग साइड आहे उनजी लेंथ केतिरी आहे, ठीकु आहे। हाणे इनखे पहिरियों असां आसान करण लाइ, ठीकु आहे, जोड़ कंदासीं। 4 ऐं 6 खे जोड़ कंदासीं 10, 10 में 5 जोड़ कंदव 15, 15 में 4 जोड़ कंदव 19। हाणे 19 असां वटि हिकु अंग मिली वियो आहे कि 19 त आहे ई आहे। हाणे 19 में असां छा जोड़ कयूं कि असांखे टोटल बाउंड्री असांखे 24 मिले, ठीकु आहे। असां 19 में आहिस्ते आहिस्ते जोड़ करे ॾिसूं था, असांखे जीअं 24 ताईं पुॼी सघूं। 19 में जोड़ करिणो आहे, पुॼणो आहे असांखे 24 ताईं। 19 में हाणे ॾिसो, हिकु जोड़ कंदव त तव्हां थी वेंदव 20 में। 20 में मज़ीद 4 जोड़ कंदव त तव्हां पुॼी वेंदव 24 ते। हाणे जोड़ छा कयोसीं? 1 ऐं 4, 1 ऐं 4 मिली करे 5 था ठाहिनि। त असां अगरि 19 में 5 जोड़ कंदासीं त असां 24 ते पुॼी वेंदासीं। असांखे जवाबु मिली वियो 5। हाणे असांखे मिसिंग साइड लेंथ मिली वई, ठीकु आहे, माप मिली वई 5 सेंटीमीटर। हाणे इहा जेका मिसिंग साइड आहे, इहा अगरि 5 सेंटीमीटर हूंदी त असांजो जेको टोटल पेरीमीटर आहे उहो 24 सेंटीमीटर थींदो, ठीकु आहे। अचो त हाणे हिकिड़ा ॿियो सवाल कयूं था। चए थो पेरीमीटर मिलियल आहे रेक्टेंगल जो 32 मीटर, ठीकु आहे। रेक्टेंगल यानी मुस्ततिल, उनजी हिकु साइड असांखे 11 मीटर मिलियल आहे। जेका ॿी साइड आहे उनजी असांखे माप कढणी आहे। हाणे असांखे मुस्ततिल मिलियल आहे, उनजो पेरीमीटर यानी अहातो मिलियल आहे 32, ठीकु आहे। हिकु साइड जी लेंथ मिलियल आहे 11, ॿी साइड लेंथ कढणी आहे। हाणे असां हिनखे ठाहियूं था, विजुअलाइज़ कयूं था जीअं असांखे आसानी थिए, ठीकु आहे। तसवुरु करण में आसानी थींदी, ठीकु आहे। हिकु साइड मिलियल आहे असांखे 11 मीटर। हाणे मुस्ततिल जी ॾिसो, मुस्ततिल डेफिनेशन इहा हूंदी आहे कि हिकु ॿ साइडूं हुनजूं बराबरि हूंदियूं आहिनि, आपोज़िट वारियूं, हिकु आम्हूं साम्हूं वारियूं, ऐं ॿ साइड बराबरि हूंदियूं आहिनि। अगरि हीअ साइड 11 मीटर आहे त हिन साम्हूं वारी बि 11 मीटर थींदी, ठीकु आहे। हाणे इहे ॿ साइडूं असांखे मिली वियूं, बाक़ी ॿ साइडूं मथां वारी ऐं हेठां वारी असांखे मालूम करणियूं आहिनि। इहे मिसिंग आहिनि, इन्हनि जी असांखे माप ख़बर न आहे। इहो असांजो हाणे सवाल आहे, इहो मालूम करणो आहे। हाणे असां हिते पेरीमीटर जो इस्तेमालु कंदासीं, ठीकु आहे। हाणे छा आहे पेरीमीटर? छा हूंदो आहे? सम ऑफ ऑल साइड, सभिनी साइडुनि जो सम हूंदो आहे, सभिनी साइडुनि जो जोड़ हूंदो आहे, मजमूओ हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे सभु साइडूं असांखे कहिड़ियूं आहिनि? 11 जोड़ 11, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि जेका साइडूं जेके न आहिनि, नामालूम आहिनि, न आहिनि ख़बर जंहिंजी, उहे ॿई बि जोड़ कंदासीं। उन जॻह ते असां वरी ख़ाली कुझु लिखी सघूं था। उन में जोड़ 11, उहो साॻियो ई अंग ईंदो जेको छो जो ऑपोज़िट साइडूं बराबरि हुजनि। हाणे इहे बराबरि हुजणु खपे, इहे चारई अंग बराबरि हुजणु खपनि, ठीकु आहे। इहे चारई अंग हूंदा 32 जे बराबरि, त असां हिनखे बराबरि रखी छॾींदासीं 32 जे। हाणे इन सभिनी जो सम असां वटि ख़बर आहे, 32 अची वियो, ठीकु आहे। हाणे असांखे हिनखे जोड़ करे असां हल कयूं, ठीकु आहे। 32 टोटल असांजी हिन जी बाउंड्री आहे। हाणे 11 प्लस 11, 11 जोड़ 11 थींदा असां वटि 22। 22 में असांखे 2 अंग जोड़ करणा आहिनि, ठीकु आहे। 22 में असां 2 अंग जोड़ कंदासीं, असांखे उहो जवाबु कढणो आहे 32 जे, ठीकु आहे। हाणे ॾिसो, 22 खां 32 ते वञण लाइ 22 में अगरि मां 10 जोड़ थो कयां त मां 32 ते अची वेंदुसि। हाणे अगरि मां हिकु साइड खे मां 10 थो चई छॾियां त ॿी साइड असांखे 0 यानी ॿुड़ी करणी पवंदी। हाणे 10 खे असांखे तक़सीम करणो आहे ॿिनि साइडुनि में ऐं बराबरि में, छो जो ॿई साइडूं अपोज़िट बराबरि हुजनि। त 10 खे तक़सीम कंदो त 5 जोड़ 5 थी वेंदो। असांजी जेका मिसिंग साइड जी जेका लेंथ आई उहा अची वई 5 मीटर, ठीकु आहे। त हाणे टोटल असां वटि पेरीमीटर 32 हुयो, हिकु साइड असांजी 11 हुई, ॿी साइड असांखे मिली 5। त 11 जोड़ 11 22, 5 जोड़ 5 10, असांखे मिली वई 5 मीटर।